सांगड़ मंगले जी हद में मुबैना तौर मासूम नींगड़ से ॾाढाई की कोशिश कंदड़ 5 जवाबदारन के मंगले पुलिस पारां गिरफ़्तार करण की दावा कई वई है। इन मौके ते SHO मंगले महबूब अली चाचड़ मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु मंगले थाणे जे हद जो रहवासियुनि पारां 12 साल मासूम सां ज़्यादती करे वीडियो वायरल कई वई। मासूम नींग जे वारसनि जी फरियाद ते कार्रवाई करे जवाबदारन के गिरफ़्तार करे जेल मोकिले छॾिया आहिनि। वाक़ियो मंगले थाणे जे हद ॻोठ अब्दुल रहमान शहर वासी अब्दुल मजीद शहर वल्द गुलाम मोहम्मद शहर सां ज़्यादती जी फरियाद संदसि वालिद केस दाख़िल कराई हुई। जवाबदार नवाज़ पुट अल्लाह जड़ियो शहर सदाम पुट दरिया ख़ान शहर शाहिद पुट मोहम्मद हनीफ शहर नींगड़ सां ज़्यादती करे वीडियो वायरल कई हुई। टई जवाबदार पुलिस गिरफ़्तार करे वरिता आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।